जरवार ऐं भरपासे जे ॻोठनि में मलेरिया ऐं गेस्टो ते ज़ाब्तो न आयो। हिक नींगरीअ समेत 2 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद बोज़दार मूजिबि जरवार जे ॻोठ मीरखान क़बूल में मलेरिया बुख़ार सबबि 8 वरहनि जी निगहत धीअ रबनवाज़ क़बूल जरवार जी प्राइवेट इस्पताल में फ़ौत थी वई आहे। बोज़दार मोहल्ला जो रहवासी नौजवान इसरार बोज़दार मलेरिया बुख़ार सबबि रहीम यार ख़ान जी इस्पताल में वफ़ात करे वियो। ॻोठ मीरखान क़बूल में फ़ौत थियल मासूम नींगरी निगहत जो नंढो भाउ 2 वरहनि जो शाहताज क़बूल 1 हफ़्तो अॻु मलेरिया बुख़ार सबबि फ़ौत थी वियो आहे। 3 हफ़्तनि में 12 ॼणा फ़ौत थी चुका आहिनि। जरवार ऐं भरपासे जे ॻोठनि में बरसाती पाणी बीठल हुजण करे मच्छरनि जो आज़ार बि वधी वञण करे मलेरिया ऐं गेस्टो जो मर्ज़ बि वधी वियो। केतिरा ई दफ़ा ॻोठाणनि एहतिजाज कयो पर हींअर ताईं मच्छर मारे स्प्रे न थी सघियो आहे ऐं न ई ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल कयो वियो आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।